भिटशा में बरसात के 3 महीना गुज़री वञण बावजूद जराड़ कॉलोनी भिटशा में बरसात जो पानी घरनि ऐं ॿनी में दाख़िल। इंतज़ामिया को बि सहकार न कयो। फसल सड़ी तबाही, घर ढही पट थी विया। नेठ पीराफ भिटशा से जराड़ शाह लतीफ़ी पंहिंजी मदद पाण तहत बरसात जो बीठल पाणी निकाल कराइण लाइ मशीनूं लॻराए छॾियूं। रहवासी में ख़ुशी जी लहर। पंहिंजी मदद पाण तहत बरसात जो पाणी निकाल कराइण लाइ सैयद जराड़ शाह लतीफ़ी मैदान ते लही आयो। पंहिंजी मदद पाण तहत बरसात जो पाणी निकाल कराए इंतज़ामिया जे मुंहं ते चमाट हईं। बोर मुतासिर माण्हुनि जी इंतज़ामिया का बि सार न लहंदी। इंतज़ामिया अखियूं पूरे छॾियूं। अहिड़े अमल बाद सैयद जराड़ शाह लतीफ़ी संदसी नाले ते मुनसिब थियल जराड़ कॉलोनी जे माण्हुनि जी मदद ख़िदमत करण में का कसर न छॾी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।